मदई जी मां एक शिरकाईंदड़ ख़बर शेयर कंदा हलूं त मदई जी शहर में नकली नोट हलाईंदड़ माफ़िया शहरिन तोड़े कारोबारी तबके खे ॿिन्ही हथनि सां लुटण में मसरूफ़ आहे। पुलिस इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। कारोबारी तबको सख्त परेशान आहे। शहरिन जो पुलिस मतां अदम एतमाद भी ज़ाहिर नज़र आयो आहे। टाउन इंतज़ामिया भी शहर के सिक्योरिटी प्लान ॾियण में मुकम्मल नाकाम थी चुकी आहे। वधीक अचो त ॾिसूं त मदई जी जा शहरी मार्केट में हलंदड़ नकली नोटन वारे कारोबार बाबति छा था चवनि। कारोबार कंदड़ साईं तव्हांखे ही जेको हथ में नोट आहे इहो सचो आहे या नकली आहे? सर ही असांखे नकुली लॻी वियो आहे। रश जे हिसाब सां असां जॾहिं कंढियूं हलायूंसीं उन में 4, 5, 10 हज़ार असांखे मिलिया। उन्हनि जे विच में ही नकुली नोट अची वियो। असां ख़्यालु न कयोसीं। हिनखे केतिरो टाइम थी वियो आहे? साईं हिनखे तक़रीबन 3 महीनो थियो आहे। अच्छा, इहो उन वक़्तु को हिकिड़ो माण्हू हुयो जंहिं तव्हांखे केतिरी जेको आहे रक़म जूं कंढियूं वरितियूं त उन में इहो नोट हुयो? साईं 4, 5 माण्हू हुया। ॿाहिरियां माण्हू हुया, शिकारपुर जा, कोटिया जा हुआ, के जकंबाद जा हुया। हिते माइटनि वटि शादियूं आहिनि। उन्हनि में हे जेको आहे विच में असांखे नोट ॾेई आहे 8, 9 हज़ार जूं कढियूं वरितऊं। उन्हनि जे विच में हे हुयो, असां ख़्यालु न रखियोसीं। उन खां पोइ जॾहिं उहो लही विया असां लाइट ते रश हुई, लेडीस बि हुई, मर्द बि हुआ। हो जॾहिं विया त असां पोइ हुनखे ॾिठोसीं, लाइटियूं हुयूंसीं। हीअ असां वटि लाइट मौजूदु आहे। हिन लाइट अच्छा हिकिड़ो ॿियो बि सवाल पैदा थिए थो त जेको इहो नोट आहे इहो अवां पाण ई चेक करे वरी पाण इहो अलॻि करे रखी छॾियो या इहो नोट तव्हां कंहिं वरी ॿिए हंधि कंहिंखे ॾिनो उन पकड़े वरितो? असां ही पाण वटि रखियो आहे। ॿिए कंहिंखे दुकानदार आहे जंहिंजे हथ में ही नोट आहे तव्हांखे बिल्कुलु बि नज़र ईंदो त ही असली नोट आहे। साईं हिन जो ॿियो जेको आहे रुख ॾेखारियो नोट जो। ही बिल्कुलु तव्हांखे जेन्युइन नोट नज़र अची रहियो आहे। जी दोस्तों, हिकिड़े हथ में जेन्युइन नोट आहे, हिकिड़े हथ में नकुली नोट आहे। तव्हां ॾिसो माना कोई बि कंहिं क़िस्म जो डिफरेंस जेको हिन वक़्तु फ़कीर अब्दुल करीम जेको दुकानदार आहे उन जे हथ में नकुली नोट आहे ऐं जेको असांजो सहाफ़ी आहे इलाही बख़्श भुट्टो इन जे हथ में ही जेको आहे जेन्युइन नोट आहे। अव्हांखे को डिफरेंस नज़र अचे थो? अच्छा, ही पासो वरायो साईं हिन जो नोट जो। ही पासो तव्हां वराए ॾिसो त ही जेको आहे नकुली नोट आहे ऐं ही जेको आहे उहो असली मशीन आहे। केतिरे में मिलेगी? 1015 जी आहे। 1015 इनखे चार्ज करणो पवंदो आहे या सेल वग़ैरह? बिजली ते हलंदी आहे, डायरेक्ट बिजली ते। हा। अच्छा जी, उन खां अलावा दुकानदार जेकी आहिनि एॾी सस्ती सहूलियत हुजण जे बावजूद बि असां मार्केट में चकर हणी आया आहियूं त इन क़िस्म जी मशीन माना जेको आहे कंहिं वटि असांखे नज़र न आहे। कुझु दुकानदारनि जी सुस्ती आहे। हालांकि कारोबारी माण्हूअ खे इहे 5 रुपया ख़र्च पंहिंजे कारोबार ते करणु खपनि। घणे पछतावे खां या घणे नुक़सान खां त 1800 माण्हू भरे ऐं मशीन रखे दुकान ते, उहो तमामु बहितर आहे, तमामु सुहिणो कमु आहे। त जेको उन खां अलावा जेका टार्च दुकानदारनि वटि कुझु असां ॾिठीसीं उन जो छा फंक्शन आहे? उन में कुझु अचे थी? टार्च असां वटि कोन्हे, बाक़ी दुकानदार वटि आहे साईं। उहा त 2-250 में थी मिले। पर उन सां चवंदा त को ख़ातिर ख़्वाह माना असांखे का क्लियरेंस माना यकदमि नथी चेक करे ॾिसो। हिन में तव्हां चेक करे ॾिसो हिन जी मशीन। नाज़रीन अचो त इहा मशीन जेका आहे असांजे वटि मौजूदु आहे। इन में असां ही जेको 1000 जो नोट आहे तव्हांखे मां अॻ में बि ही जेको नोट कंपेरिज़न करे ॾेखारियोमि। हिन वक़्तु असां मशीन में इहो नोट चेक कंदासीं त असुलु नोट जेको आहे उहो तव्हां कीअं सम्झी सघो था। ही जेको दुकानदार आहे उहो जेको अव्हांखे नोट जेको आहे चेक करे ॾींदो हिन मशीन खे। मशीन जे इस्तेमाल जे बारे में थोरो ॿुधायो। मशीन जे राड जे मथां जेसिताईं असां छपरो न रखंदासीं या कुझु ऊंदहि न कंदासीं त उनजो रिज़ल्ट बहितर न ईंदो। उन घणी रोशनी में उनजो रिज़ल्ट बहितर न ईंदो आहे। हिन वक़्तु नोट में छा माना नज़र अचे रहियो आहे? जेका कलई आहे या ॿरंदी हूंदी उन ते 1000 लिखियलु हूंदो ऐं क़ाइदे आज़म जे तस्वीर जे भरिसां बि 1000 लिखियलु हूंदो, उहो बि ॿरंदो। अच्छा, छॾे वेंदो माना जेको आहे उहो ॾिसूं था नाज़रीन नोट में जेके शयूं ॿरनि थियूं अॻूं जेके शयूं ॿरनि पियूं हाणे उहे बंदि थी वियूं। हाणे मशीन ऑन थी आहे त हिन वक़्तु माना जेका लकीर आहे जेका इहा जेका डिघी उहा सिर्फ़ु ॿरे थी। बाक़ी ॿियूं शयूं कहिड़ियूं ॿरनि थियूं? जाली नोट करेंसी जेका हले थी त उन में दुकानदार जेके आहिनि तव्हां छा था सम्झो त कंहिंखे जेकॾहिं पकिड़े विझनि जाली नोट, कस्टमर अचे थो दुकान ते ऐं दुकानदार नोट खे चेक करण खां पोइ क्लियर थी वञे थो त जाली आहे त उन खां पोइ दुकानदार हिन वक़्तु छा करे रहियो आहे ऐं दुकानदार खे छा करणु घुरिजे? दुकानदार ग़रीब आहे त दुकानदार छा करे सघंदो? माफ़िया खे उहो तमामु ताक़तवर माण्हू हूंदा आहिनि। माफ़िया खे केरु छा थो करे सघे? दुकानदार वीचारो ग़रीब दुकान हलाईंदो या माफ़िया सां पहुचंदो? उन सां सरकार जो कमु आहे पहुचणु न। सरकार पहुची सघे। सरकार खे बि जेकर के इतला मिलंदो त उहा तहरुक वठंदी न।
हा वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सभु सच आहे, पर दुकानदार वीचारो ग़रीब आहे, कॾहिं बि इन्हनि माफ़िया सां न उलझी सघंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु तव्हां मदईजीअ में मौजूदु आहियूं ऐं हिते हिकिड़ो सब्ज़ी वारो आहे जंहिं काल्ह हिकु जाली नोट जेको आहे उहो 1000 रुपए जो कोई कस्टमर आयो, कोई ग्राहक इनखे मासूम सम्झी या प्लस में का ॿी शइ हिकिड़ो जाली नोट 1000 जो ॾेई कुझु सब्ज़ी वठणु चाहे पियो। अचो तव्हां हाल वाल वठो भाऊ, कल्ह जेको आहे उहो केरु आयो तव्हां खां सब्ज़ी वठणु ऐं तव्हां कीअं इहो चेक कयो त इहो जाली नोट? असां चेक आयो त आयो गजराऊं सब्जी वठूं, असांखे 1000 न चई तकड़ में ॿिया बकाया पैसा वारे कम। मां चयो 2 मिंट सेठ ॾे वियुमि, सेठ चयो कुलिया करणु वियुमि, उन चयो लोट न कुलिया, मां हिनखे वापसि न वियो हली। अच्छा, त सेठ माना कीअं चेक कयो त इहो नकुली नोट आहे? हथ में खणी चई कूड़ो आहे। अच्छा, का हथ में कीअं, सिर्फ़ु को मशीन वग़ैरह न घुमाए, का टार्च आहे या कोई? हथ में खणी चई पर कूड़ो आहे, चई फाड़े न ॼाए खड़। अच्छा, त हू जेको आहे जेको कस्टमर हुयो जेको सब्ज़ी वठणु आयो तव्हां खां, उन तव्हां खां कहिड़ी शइ घुर कई, घणे जी शइ घुर कई ऐं बाक़ी पैसा तव्हांखे? 250 रुपए ई घुरे। 250 जी छा पियो वठे? गजराऊं पटाटा वरिता। अच्छा, उहे वरिता ऐं थोरा? हा। उन खां पोइ तव्हांखे 1000 रुपयो ॾिनई? हा। उहो तव्हां ॾे पहिरियों दफ़ो आयो कस्टमर या उहो ईंदड़ आहे? बस क़िस्मत ईंदो आहे। केरु आहे, उनखे कुझु सुञाणो था तव्हां? सुञाणियो नथा। कल्ह जेको हिकिड़ो नोट हिकिड़ो जाली नोट सब्ज़ीअ वारे वटि आयो ऐं उहो तव्हां कीअं सम्झी वियो त जाली नोट ॾिसण में थोरो ॿुधाए पियो, पनो लसो हुयो, इन ई करे उहो मां हथ में चयो, मूंखे सम्झ में न आयो, मां चयो न तुलिया। अच्छा, त हिते जेका दुकानदारनि खे का मशीन अहिड़े क़िस्म जी या का टार्च बि त हूंदी आहे जंहिंसां चेक करे सघिजे? सर उहो हर कंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे, जेको जीअं सम्झ में अचे करे सघियो। असांजे पंहिंजे हथ जे हिसाब सम्झ में ईंदो आहे त ठीकु आहे, न ईंदो आहे त असां न वठंदा आहियूं ग्राहक सां। अच्छा, जेकॾहिं असली हुजे न तुली जो असां हुन शइ तवजो न ॾींदा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं नोट असांखे सम्झ में अचे थो, छो त असां पैसा वठूं था त असां 1000 रुपया पाण छो नुक़सानु ॾियूं। भले पोइ हुन में को बि डिफेक्ट आहे, उहो कस्टमर जो मसइलो आहे, असांजो मसइलो न आहे। असां पंहिंजो चेक करे वठंदा आहियूं, जेतिरे में असां मुतमिन थींदा आहियूं असां उहो नोट वठंदा आहियूं, जंहिं न थींदा आहियूं त असां उहो मोटाए ॾींदा आहियूं। इन क़िस्म जी बि एहतमाम दुकानदार कनि त जेकॾहिं प्रूफ थी वञे त जाली नोट आहे त उनखे ॿधी पुलिस जे हवाले कजनि। तव्हां त अहिड़े क़िस्म जो जाली करेंसी जी रोकथाम जो सबबु बणिजी सघिजे थो न? उहो त वाक़ई आहे, जॾहिं अहिड़ो को हिकिड़ो माण्हू निकिरी थो पए यकदमि उन टाइम ते पकड़िजी थो पए त माण्हू उहो बहितरु आहे दुकानदार कनि त सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ी। पर हाणे कंहिं महिल ईअं इंसानु हूंदो आहे त ग्राहकी रश में तवजो न हूंदो आहे, नोट थाने में रखी छॾियो, बाद में संभालियो त उहो माण्हू मसइलो थींदो आहे। बाक़ी जेको थिए थो त उन वक़्तु माण्हू कोशिशि करे दुकानदार मिली करे एक्शन खणनि त भली ॻाल्हि आहे। छा चवंदा? असां इहो था चयूं त इहो जेको बि सॼो कमु आहे इहो गवर्नमेंट जो आहे। केतिरा ई माण्हू अहिड़ा पकड़िया आहिनि जिन खे ॾेती लेती करे छॾे था ॾियनि, सम्झो साईं। इन ते एक्शन खयो वञे या करेंसी जेका आहे सा मुल्क खे जेको आहे सो माशी जेको आहे सो धकु लॻंदो आहे इन कूड़ी करेंसी जे करे। सो असां बि गवर्नमेंट खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त जेका कूड़ी करेंसी हले थी इन ते कंट्रोल कयो वञे, इन्हनि खे जेको आहे सो कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। बाक़ी इन्हनि खे ईअं छॾियो न वञे जीअं छॾियो छा कंदो साईं। उहे जेके आहिनि से ॾाढा मुड़ुस आहिनि, के उहे पंहिंजो जोड़ो त पंहिंजे ॻीचे में कान विझंदा, वधि में वधि पुलिस ताईं वञी ऐं उनखे चवंदा त बाबा हे जेको आहे सो कूड़ो नोट खणी आयो आहे। या त उहो माण्हू त माना हलियो वेंदो, नोट बि खणी वेंदो त पोइ पुलिस जा त उनखे वापसि था कनि, पर माण्हू मर्द त ठहियो पर लेडीज़ बि हलाए थी हिते कूड़ा नोट, सम्झो साईं। असां लेडीज़ खे बि ॾिठा आहिनि हिते कूड़ा नोट हलाईंदे, जिन खे माण्हू वापसि न त बाबा हे कूड़ा नोट कीअं आहियूं, अलाए किथां किथां जो चंदियूं हलाए थी वञनि। उन गवर्नमेंट कंट्रोल करे कुझु बि कान्हे का, कहिड़ी ॻाल्हि आहे गवर्नमेंट। ॿुधण में आयो आहे तव्हांखे बि के हिकु अधु को जाली नोट लॻी वियो आहे, इहो तव्हां वटि नोट आहे या उहो तव्हां करे छॾियो? उहो मूंखे मिलियो सखर मां, वापारीअ मोटाए ॾिनो, हिते मां फाड़े फिटी कयो। अच्छा, इहो इनखे केतिरो टाइम थी वियो आहे ऐं कीअं तव्हांखे इहो जाली 15 ॾियारा थींदा। कीअं लॻो? बसि काई ख़बर ई चेक कयो असुल जहिड़ो लॻे पियो, हर शइ मन हुयो। सखर खयूं आहे त वापारियुनि खे ॾेखारियो, उन्हनि माना ईअं ॾियूंसि पिया सौदो पिया वठूं, उन कढी ॾिनो ईअं नकुल आहे। उन कीअं सुञातो त हे नकुल आहे? बसि पोइ हुनखे तजुर्बो हुयो। तव्हांखे बि को नकुली नोट लॻो आहे? हा बाबा लॻी विया आहिनि, असांखे 2 नोट लॻी विया आहिनि मुंहिंजा बाबा। अच्छा, इहो कॾहिं तव्हांखे ऐं कीअं इहो थी वियो साईं हफ़्तो खनि थी वियो आहे मूंखे बि। अच्छा जी कीअं माना ग्राहक कहिड़ो आयो, छा तव्हांखे घुरे, तव्हां कीअं आया? ॿार आया असांखो, ॿार माना औरतूं हुयूं? हा सम्झे आया त उहो असांखो सामान वरितऊं, असांखे त सामान ॾियो। हाणे असां ताईं चेक कयोसीं त असांखे त ख़बर न पवंदी आहे, नोट हीअं ॾिसण ॼण असुल लॻो पियो आहे। पोइ असां ॿिए खां चेक करायोसीं त बाबा हे त तो नकुली नोट लॻी विया आहिनि तोखे। इन करे उन्हनि तव्हांखे घणा पैसा ॾिना औरतुनि?
उन्हनि मूंखे ॾिना आहे हिकिड़ी नंढड़ियूं आहियूं छोकिरियूं, उन बि 1000 ॾिनो, वरी ॿियो वरी अंदरि बाज़ार में बीठो उहो बि 1000 खणी आयूं। साॻियूं हुयूं छोकिरियूं? न छा, हा हुयूं साॻियूं। अच्छा, हा पहिरियां तव्हांखे हिन चौक तां सौदो घणे जो वरितऊं जो 1000 ॾिनऊं, बाक़ी उन 120 जो सामान वरितऊं। 120 जो सामान वठी बाक़ी माना जेको आहे उहो 880 रुपया वरितऊं। हा हा। वरी तव्हां मार्केट में अंदरि वियो, वरी साॻी छोकिरी माना हा त उहा शहर जी ही या का ॿाहिरों जी? हितां जा आहिनि। हितां जा जी उहे केरु आहिनि ज़ात जा? हाणे मां तव्हांखे कीअं ॾिसां तव्हां। अच्छा, उहे त तव्हां खां अॻु में बि सौदो ख़रीद कंदा? त अंदरि तव्हां जेको आहे उते मार्केट में वियो त उते जेको आहे तव्हां उहो छा वरितऊं, घणे जो सौदो वरितऊं? असां खां वरितऊं हार वठी आहे, असां खां 120 जो हार वरितऊं। 120 जो हार, वरी 120 जो सौदो वठी, वरी माना 880 रुपया तव्हां खां वठी विया। अच्छा, त भाऊ तव्हां माना इहो पहिरियों दफ़ो तव्हां सां नकुली नोट लॻा या अॻु में बि? न पहिरियों दफ़ो असांखे लॻा। हा भाउ। त ही तव्हां कॾहिं खां कारोबार कंदा आहियो? हे असांखे थी वियो आहे भाऊ, हे ॿियों साल आहे असांखे। ॿियो साल? जी जी जी। त हाणे जॾहिं तव्हांखे एॾो सारो नुक़सानु पियो आहे त आईंदा तव्हां इन नुक़सान खां बचण जे लाइ कहिड़ा इक़दामात? भाई इहो बचण लाइ त असां ग़रीब माण्हू कंहिंखे चई नथा सघूं। असां छा कयूं, असां मिसकिन माण्हू ॾिसे सॼो ॾींहुं इहो रोज़ी कमाईंदा त 200-300 घर जो मिड़े ख़र्चु कढूं था भाउ। असां चई नथा सघूं भई छा कयूं बाबा। अच्छा, पुलिस खे तव्हां कोई इतला? असां नथा चई सघूं, उहो ॾाढा आहिनि। असां ग़रीब माण्हू काथे पोइ अची वञनि, पोइ असांखे ग़रीब माण्हू खे का हणी विझनि धक पक, पोइ काॾे वञूं अब्बा। साईं, हिते तव्हां जेतोणीकि हितां जा जेके किराना स्टोर आहिनि उन्हनि जे यूनियन जा प्रेसिडेंट बि आहियो ऐं हितां जी दीवान बिरादरीअ जे मुसलसल माना मुख़्तलिफ़ मसइलनि जी या शहर जे बि मसइलनि ते आवाज़ु उथारींदा रहिया। ताज़ो कुझु टाइम खां वठी हिते शहर में नकुली नोटनि जो वाहिपो वधी वियो आहे, वॾा वाक़िया पेश आया आहिनि, आम जेके आहिनि दुकानदार उन्हनि खे वॾो नुक़सानु थी वियो आहे। त इहे इन हवाले सां तव्हांखे कोई इतलाउ आहे या इन जा कहिड़ा असबाब आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जीअं त मां अॼु एसोसिएशन जी फ़ी पियो उगाड़ियां त चंद माण्हुनि मूंखे चयो त बाबा नोट ॾिसी वठिजांइ 1000 जा, उहो नकुली आया आहिनि। बाबा चरिया थिया, नकुली आया आहिनि। नकुली परे खां पधरो आहे, उहो जेको आहे कड़क नोट आहे। नकुली जेको नोट आहे कड़क आहे, बाक़ी पुराणा मां जेके आहिनि उहे नोट नकुली न आहिनि। बाक़ी इहो ॿुधण में आयो आहे त मुसलसल मदेजीअ में आया आहिनि, माण्हुनि खे लॻा आहिनि। वधीक मूंखे कंहिं बि इतला न ॾिनो आहे, न कंहिंखे असां चयो आहे। असांखे इतला मिलंदो त पुलिस खे इतला कंदासीं, कंहिं इंतिज़ाम कंदासीं, पर इहा अॼु ख़बर पई आहे त नकुली नोट 1000 जा आया आहिनि। त तव्हां जेको आहे सतराम दास साहिबु तव्हांखे चओ था पिया त काफ़ी टाइम खां वठी इहा ॻाल्हि गर्दिश करे थी। जॾहिं तव्हांजे साम्हूं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आई त तव्हां कहिड़ो तारुक़ वरितो आहे? हिन कारोबारी कम्यूनिटीअ जा तव्हां अॻुवान हो, उन्हनि जे प्रोटेक्शन जे हवाले सां को पुलिस खे इतला छो त पुलिस सां असां राब्तो कयो आहे, उन्हनि जो असांखे कंहिं क़िस्म जी का मालूमात न वाक़ई आहे, पुलिस खे कंहिं बि न ॾिनी आहे। ॻाल्हि इहा आहे त मूंखे कोई दुकानदार ॿुधाईंदो त मां जेको आहे उहो कमु कंदुमि। मूंखे कोई इतला ई न ॾींदो त मां छा कंदुमि। अच्छा, सतराम दास जेतोणीकि दुकानदार जेके इहो जेको मशीन आहे नोट खे चेक करण जी, उहा ॿुधण में आयो आहे त 1000 रुपए 1500 में मिले थी। उहा मिले त उहा बि दुकानदार माना जेको आहे पंहिंजे सेफ्टी जे लाइ कंजूस आहिनि। दुकानदार वॾा कंजूस आहिनि। 1500 या 2000 ख़र्चु न कंदे हीअं नकुली नोट लॻी वेंदो, पोइ मथे हथु ॾींदा। बाक़ी जेको आहे चेक करण जे लाइ नोट मशीन नथा वठनि। एॾा पका दुकानदार आहिनि। कैमराऊं नथा हणाइनि। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त कैमराऊं थो चवां, कैमरा हणायो त पंहिंजे फैसिलिटीअ लाइ माना को ॾोहो थो थिए, को हे थो थिए। SP साहिब सां बि मुंहिंजी ॻाल्हि थी, उन बि चयो बाबा कैमरा हणाए बाज़ारि में, पुलिस न फिरी आहे कंहिं महिल न आहे, तव्हां पंहिंजी बि मदद कयो। अच्छा, सतराम दास जेको कैमरा ऐं प्लस में इहा मशीन नोटनि जी चेक करण जो कुल केतिरी माना प्रोजेक्ट आहे पैसनि जो? इहो कैमराउनि जो जेको छाई बाज़ारि सॼे में लॻंदो घटि में घटि माना 50-60 हज़ार जो आहे। माना इन में बाज़ारि में जेकॾहिं कैमराऊं लॻंदियूं त घटि में घटि 8 लॻंदियूं, माना 8 कैमरा लॻंदियूं। पर रिमोट कंहिं वटि रखूं उन ते ॻाल्हियुनि ते नथा अठूं। पुलिस चए थी असां पाण वटि रखूं, वरी जे उहो कयूं था त चवंदा त ज़ाफ़ा था ॾिसनि कैमराउनि में, इन जे करे असां इहो कमु नथा कयूं। अच्छा, दुकानदार पंहिंजे तौर ते बि त कैमरा हणाए सघे? बिल्कुलु, बटन ॼणनि हणाइनि। हेमंत दादा की जीअं 20,000 माना नोट हणी आहे, पहिरियों हुनखे नोट ॾिनो, मटे ॾे, मटे ॾियण जे बजाए हुन मटे जो ॾिनो त हुन मूं थिड़काए, वरी हुन चयो त इहो मूंखे मोटाए ॾे। मोटाइण में नोट हुनखे 10 खणी वियो, बाक़ी 10 हुनखे ॾिनो, हुन बि ॻणिया कोन। माना उहो बि असां हुन में ॾिठोसीं कैमरा में, पर उहो माण्हू सम्झ में न आयो, ॿाहिरियां माण्हू आया। हा, दुकानदार पंहिंजी सेफ्टी जे लाइ जेकॾहिं अलॻि सां हिकिड़ी पंहिंजी कैमरा दुकान जे लाइ हणाए थो त उनखे केतिरो ख़र्चु अचे थो? साईं हुनजो ख़र्चु ईंदो तक़रीबन 20,000 त ईंदो ई ईंदो। हा,
20,000 रुपया माना पंहिंजे सेफ्टी जे लाइ दुकानदार माना एॾी सारी जेका लखनि जी बिज़नेस आहे पंहिंजी कनि था, पर 20,000 पंहिंजी सेफ्टी लाइ ख़र्चु न नथा कनि ख़र्चु नथा कनि। मां उहो लाइट ई नथा हणाइनि त बाक़ी जाए लाइट बि मां कॾहिं कॾहिं 500 मणाईंदो आहियां, 5,000 7,000 10,000। हाणे ही ट्रांसफार्मर मणायो आहे सिर्फ़ु शाही बाज़ार त सतराम दादा जेतोणीकि तव्हां तव्हांजा टाउन जा अॻिले जी मेंबर बि रहिया हो, इहा टाउन जी ज़िम्मेवारी न आहे त टाउन में जेका लखें रुपया बजट अचे थी त उहा शहरनि ते ख़र्चु कनि न? उहो साईं टाउन कमेटी जॾहिं नजब खान हुयो टाउन ऑफिसर हुयो, असां हुनजा मेंबर हुयासीं मिनार्टी जा, असां हुनखे जेके घुरूं पिया उहो पंहिंजो ई पाण चोस ते अञा ताईं बि लॻी पियूं आहिनि, उहे ॿरनि थियूं। बाक़ी जेके ॿाहिरि सोलर लॻल आहिनि उहो टाउन कमेटीअ जो फर्ज़ु आहे त उनखे सफ़ाई कराइनि, उन ते मिटी चढ़ी वई आहे, वरी घिम थी थिए, उन में पोइ चार्ज नथी थियनि, राति जो रोड ते ॿरनि नथियूं। जॾहिं उन्हनि खे इतलाह था ॾियूं पोइ त उहे कमु करणु अचनि, बाक़ी बिगैर ई नथा करणु अचनि। साईं जेको आहे तव्हां जेको चओ तव्हांजे मुताबिक़ त 50 खां 60,000 ताईं प्रोजेक्ट लॻी सघे थो कैमराउनि जो शहर में, त हिते टाउन में जेको आहे उहो तक़रीबन 60-70 लख रुपयो महीने जी बजट आहे। नजफ़ ख़ान कमारियो साहिबु 4 साल मुसलसल टाउन जो चेयरमैन रहियो, त उन बि पंहिंजे दौर में न करे सघियो इहो 50-60,000 शहर ते कर। साईं उहो शहर ते हाणे त मालिक आहिनि, उहे इन जे करे नथा कनि त उहो हुन जे दायरे में न आहिनि। कैमरा टाउन कमेटीअ खे त न आहे न राणी, ख़र्चु शहर ते करे सघनि था शहर ते करे सघे थो। जीअं मुख्य आहिनि माना थाणा ने या इरिगेशन ऑफिस आहे या मेन को रोड आहे, उते ख़र्चु करे सघनि था। पर हाणे उहो असांजो प्यार अली खकराणी साहिबु आहे, वरी हुनखे अर्ज़ु कयूं था त बाबा कैमरा हणाए ॾे, अलाह कंदो त 2-3 कैमरा हणाए ॾींदो। हितां जा जेके मदई जा पुलिस इंतज़ामिया जे तरफ़ां मुक़ररु सिटी इंचार्ज असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं हिते मदई जी शहर में मुसलसल जेको आहे कुझु अरसे खां वठी कुझु वक़्तु नकुली नोटनि जो वाइपो हले थो पियो। हितां जा इलाही सारा दुकानदार मुतासिर थिया आहिनि, उन्हनि खे नकुली नोट लॻी विया आहिनि। तव्हां वॾे अरसे खां वठी हितां जा सिटी इंचार्ज हो, त इहे तव्हांजे निगरानी में था हलनि या को ॿियो को थो हलाए? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मैं साईं खे इहो अर्ज़ु आहे त मां एतिरो टाइम हिते न आहे थियो, मां हींअर आयो आहियां। ऐं दुकानदारनि सभिनी खे ऑलरेडी मुंहिंजा नंबर आहिनि ऐं सभिनी उन्हनि खे हिदायत थियल आहे त अहिड़ो कोई बि मशकूक माण्हू या तव्हां ॾे कोड़ो कैश वग़ैरह खणी थो जंहिंमें तव्हांखे शक वग़ैरह थिए थो ऐं नकुली आहिनि, ऐं सभिनी खे मुंहिंजा कॉन्टेक्ट नंबर आहिनि ऐं थाणे जा नंबर बि आहिनि, त तव्हां असांखे थाणे ते इतलाह ॾियो या मूंखे कॉल कयो, असां फ़ौरन हुते पुॼी वेंदासीं। ऐं असांजो ऑलरेडी हिकु जवान सिटी में मौजूदु हूंदो आहे ऐं 2 जवान असां सिटी में पेट्रोलिंग कंदा आहियूं। असांखे काई बि दुकानदार कंहिं बि काॾे इंफॉर्मेशन न ॾिनी आहे त को असां वटि को नोट वग़ैरह आयो आहे या असां को माण्हू वग़ैरह को गिरफ़्तार कयो आहे या पकिड़े बीहारियो आहे त असां अची करे उतां कार्रवाई करे हुनखे PS ते पुॼायूं। असांखे कोई बि अहिड़ो इतलाह वग़ैरह न मिलियो आहे हिन वक़्तु। अच्छा जी जुनेद साहब, दुकानदार जिन सां बि असां राब्तो करे आया आहियूं, जिन खे नकुली नोट लॻा आहिनि, कल्ह बि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, सब्ज़ी वारे खे हिकिड़ो नकुली नोट 1000 रुपए जो लॻो आहे, त उहे दुकानदार वॾा ख़ाइफ़ आहिनि। उहे माना जेको आहे पुलिस खे इतलाह ॾियण बि नथा चाहिनि, पुलिस ते एतमाद नथा कनि, त पोइ अव्हां जी पेट्रोलिंग कहिड़े कम जी? जॾहिं दुकानदार तव्हां ते एतमाद न करे त पोइ तव्हांजी चौकी कहिड़े कम जी? न साईं, इहो दुकानदार जो असां ते अलहमदिल्ला एतमाद आहे, जो असां हिते अलहमदिल्ला नौकिरी पंहिंजी सुठे तरीक़े सां कयूं पिया। ऐं असांजो SSP साहिबु नओं जीअं आयो आहे तनवीर सिंह तुनियो साहिबु, उनखां पोइ तमामु बहितर हिकिड़ो माहौल थी वियो आहे ऐं अमन अमान थी वियो आहे तमामु सुठो हुनजे अचण सां। शहरी अलहमदिल्ला सभिनी सां असां सां मुतमइन आहिनि। ऐं नओं जेको असांजो SHO साहिबु आहे तालिब हुसैन मेमन साहिबु, उन खां पोइ अञा बहितर अमन अमान बहितर थी वियो आहे ऐं दुकानदार अलहमदिल्ला सभु असां मुतमइन आहिनि। ऐं उहो पाण हिकिड़ो माना जेको आहे न शिकार था थी वञनि हिकिड़े शइ जो, उहो पाण जेको आहे पाण खे जेको आहे ज़ाहिर करण लाइ नथा उहा शइ कनि। ऐं नोट कैश हिकिड़ी अहिड़ी उन्हनि नकुली आंदी आहे जो दुकानदार जेको आहे सो नथो पहचान करे सघे। जेको आम दुकानदार आहे, ग़रीब दुकानदार आहे, जंहिं वटि मशीन वग़ैरह जी चेक करण जी फैसिलिटी न आहे, उन जे करे सर उहो हाणे हिकिड़े 1000 जे लाइ या 500 जे लाइ उहो शिकायत खणी थाणे ते कोन थो अचे, उन खां पाण खां मिस्टेक थी वेंदी आहे, जंहिंजे करे उहो काई बि शिकायत वग़ैरह कोन था कनि। जुनेद साहब, हिते दुकानदारनि जो चवणु आहे त इहे जेके नकुली नोटनि जो जेको इस्तेमालु कनि था, इहा हिकिड़ी मज़बूत लॉबी आहे या जंहिंखे चऊं माफ़िया आहे। उन जे अगेंस्ट में जेकर असां को नालो बि खणंदासीं त सुभाणे असांखे जानी तोड़े माली वॾो नुक़सान जो ख़दशो बि हूंदो आहे ऐं पुलिस असांजो को बि प्रोटेक्शन न करे सघंदी आहे। इन जे करे बि असां पुलिस खे काई दांह न ॾींदा आहियूं। त इहा अदम एतमाद जेको हिन शहरनि जो आहे पुलिस जे मथां ऐं दुकानदारनि जो, त उन जे हवाले सां तव्हां छा चवंदो? सर इहा ॻाल्हि त हिते असां वटि कोई को असर उसूर वारो माण्हू आहे कोन जंहिंखां जेको आहे सो कोई शहरी हुनजो नालो खणे हुनखां डिॼे ऐं पुलिस हुन ते एक्शन न खणे। कंहिं बि जेका बि जंहिं बि कंप्लेंट कयां खणी केतिरो बि केर बि ताक़तवर हुजे हुनजे ख़िलाफ़ु एक्शन थींदो आहे। ऐं उहो अगरि कंप्लेंट खणी जंहिं बाय नेम त इंशाल्लाह हुन ते एक्शन खणंदासीं। असांजी भरपूर कोशिशि हले थी ऐं 1-2 शिकायत हाणे असांखे मिली आहे ऐं असां हुनजे भरपूर कोशिशि में आहियूं त असां हुननि खे इन टीम खे गिरफ़्तार कयूं।
जेके इहे मतिलबु ग़लति क़िस्म जी केश वग़ैरह हलाइनि था। वॾी